नाज़रीन और अहम खबर शेयर करना सी कराची खां इरादो न्यूज़ के रिपोर्टर मंसूर चांडियो जी। कराची में कुछ ॾींहं पहिरीं अगवा करे बेदर्दी सां क़तल कयल शहर ॻोठ जे रहवासी जहांगीर मारफानी जे वारसनि वटि अॻूणो सूबाई स्पीकर पीपी अॻवान आगा सिराज दुरानी, अॻूणो क़ौम परस्त अॻवान आगा शाह ज़मान पठान, बाबू खान दुरानी, ज़ुल्फ़कार मारफानी, कामरेड शबीर राजपर ऐं ॿियनि सचल ॻोठ जे इलाइक़े शाहनवाज़ शहर ॻोठ में पहुची करे शहीद जहांगीर मारफानी जे वारसनि सां ताज़ियत कंदे ॾुख वंडिया ऐं क़तल जो मज़म्मत कंदे वारसनि सां इंसाफ़ जी ख़ातिरी कराई। वधीक हुन मौक़े ते अॻूणे सूबाई स्पीकर पीपी सीनियर अॻवान आगा सिराज दुरानी ऐं ॿियनि इरादो न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वरी बि तव्हां सफ़ुरा खां क्रॉस कयो हूंदो जो नस्टर क्रॉस कयो त हिन इलाइक़े में सॼो तव्हां ॾिठो हूंदो सॼो खंडु बणियल आहे का तरक़ियाती कमु कोन था छा वजह आहे? ॾिसो हे इलाही पुराणो एरिया आहे ऐं हिन एरिया खे जेको बिल्ट करायो उहो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब पंहिंजे दौर में हिन खे डेवलप करायो। गुलिस्तान जोहर जे नाले सां शुरू थियो, पोइ नंढा नंढा टाउन्स हुया, हिते माण्हू ॻोठ ठाहे वेठा, ॻोठनि जा माण्हू बि अचनि पिया, उनखे हिते कारोबार मिले पियो, को कंस्ट्रक्शन में पियो कमु करे, को रोड में को ॿियो कारोबार पियो करे। त असांजी गवर्नमेंट जॾहिं बि आई आहे असांजी कोशिशि रही आहे त असां हिनखे बहितर में बहितर कयूं। हिते मेन वधि में जेको इशू आहे उहो आहे ड्रेनेज जो, रोड्स जो ऐं पाणी जो ऐं बिजली ऑफकोर्स। त इहे सभु शयूं जेके आहिनि इहे हिकदमि ओवरनाइट न आहे, छाहे जो हिते हर क़िस्म जा माण्हू रहनि था, कुझु माण्हू अचनि था। न त हिते तव्हांजो हूंदो न को रिप्रेज़ेंटेटिव केरु आहे, त MNA केरु आहे MP? सभु महिरबानी तव्हां सां रहिया आहिनि न, हाणे इहे सभु महिरबानी रहिया आहिनि त उहे पंहिंजे हिसाब सां हलंदा, पर असांजी कोशिशि इहा आहे त सभिनी वटि पुॼूं। जंहिं ज़माने में मां वटि लोकल गवर्नमेंट हूंदी त मां हिते इलाही कमु कयो हिन एरिया में, इलाही दोस्तनि खे मां ज़मीन बि वठाए ॾिनी, ॻोठ ठारायासीं। ॻोठाबाद स्कीम तव्हां ॿुधी हूंदी कंहिं ज़माने में हुई, हुन में जेकी जेन्युइन ॻोठ हुया हिते जेकी ओरिजिनल हुया उन्हनि खे असां रिवाइव कयोसीं, त जीअं उहे माण्हू जेके उतां जो रहण वारा जेके छॾे शहर में विया आहिनि या ॿाहिरि काॾे हलिया विया आहिनि उहे वापसि अची हुते रहनि। इहा मोहतरमा जी केस ॾाढो ॾुख थियो, मूंखे तकलीफ़ आई। इहे सभु मुंहिंजा ॻोठाणा आहिनि, मुंहिंजा वोटर बि आहिनि, असांजे ॻोठ जा बि आहिनि, ऐं हमेशह असांजो जेको बि वास्तो रहियो आहे उहो वोट जे करे न रहियो आहे, उहो ज़ाती मरणे पढ़णे जो हिननि सां रस्तो वास्तो आहे। जॾहिं तकलीफ़ थी ख़बर पई त पोइ मां ज़ुल्फ़िकार खे चयो त उहा मूंखे वठी हल त मां दुआ घुरां, ऐं तव्हांजे साम्हूं IG साहिब सां मां ॻाल्हायो आहे, ऐं जेकी मैक्सिमम हेल्प थींदी इंशाल्लाह। उहो वरी ॾिसणी पवंदो न त हिते तव्हांजो छा आहे, हिन एरिया में कहिड़ो सिस्टम। मां पहिरियों दफ़ो हिते आयो आहियां, ठीकु आहे न, हाणे इंशाल्लाह ॿीहर बि ईंदुमि त पोइ कोशिशि कंदासीं जेके जेके हिन ॻोठ जा इशूज़ आहिनि जेके हिते माण्हू रहनि था उहे ॿुधाईंदा। ज़रूरी न आहे त गॾियासीन जा आहिनि त उनखे उनजी मदद कंदासीं। इंसान आहे, इंसान पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी पॉलिसी सभिनी जे लाइ आहे। ईअं न आहे त छड़ो हिते गॾियासीन जा वेठा आहिनि, मां गॾियासीन जो आहे त मां हिन जी मदद कयां, न, जेके बि हिते वेठा आहिनि सभिनी खे फैसिलिटेट करणु खपे। असां ॾाढो ज़ुल्म कयो वियो आहे, असांजे भाउ खे राति जो 2 बजे हितां अगवा करे ऐं उनखे बेदर्दी सां मारे वियो आहे, ऐं उन खां पोइ असांखे उन्हनि बि न ॿुधायो आहे त को तव्हांजे भाउ जो को मसइलो थियो आहे, को छा थियो आहे। बेदर्दी उन टंग भॻी अथऊं ऐं उन मथे में काफ़ी धक आया अथऊं, जंहिंमें डॉक्टर मुमताज़ गोपांग उनजो भाइटियो आहे। असांजो भाउ डाव में अस्पताल में एडमिट हो, वेंटिलेटर ते, उन खां पोइ होश में